चाकर खान, मां तव्हांखे सुठो दोस्त सम्झी तव्हां वटि उमेद करणी आयो हुयुसि ऐं तव्हां मुंहिंजी इज़त कमदार खां बि घटि करे छॾी। मंसूर खान, तव्हां ग़लति मक़सदु कढो पिया। मक़सदु तव्हांजो छा हुयो मां सम्झी वियुसि। हाणे ॿीहर हिन उताक ते कॾहिं न अचिबो। इहो मंसूर खान जो तव्हां सां वाइदो आहे। माशाअल्लाह। सोट मूंखे हिकिड़ी ख़बर नथी पए त हिन खे अकबर खान जो एॾो लाचार छो आहे। हीअ असां ते एॾो ज़ोर छो पियो रखे। सोट ॿ ॻाल्हियूं थी सघनि थियूं। पहिरीं या त थी सघे थो त अकबर खान पहिरें खां वधीक कमज़ोर थी वियो आहे, इन जे करे उहो मंसूर खान जे थ्रू असां सां ॻाल्हाइणु चाहे थो, या त असांखे ॻाल्हियुनि में मुंझाए पोयां धोखे सां वार करे सघे थो। असांखे मुहतात रहणो पवंदो। सोट लापरवाही त कॾहिं बि कोन कंदासीं। अकबर खान हितां चोट खाई वियो आहे ऐं हू जवाबी वार लाज़मी कंदो। पहिरें खां वधीक ताक़त गॾु करे असां ते वार करण जी कोशिशि कंदो। इन करे सोट तव्हांजे तरफ़ां का बि लापरवाही न थिए। तव्हां बेफ़िक्र रहो सोट, आयो न त हमरा मारा ई वापसि मोटंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।